ड्रामा सीरियल ज़ालिम दुनिया जा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजे YouTube चैनल सज्जाद इदरीस बलोच ऐं HD ड्रामा। अदा रईस बहादुर जे खां ॻोठ में वॾो झेड़ो थियल आहे। इन में असांखे फ़ाइदो मिलंदो। इहो अदा कीअं वरी? ठीक है अदा पोइ मिलाए ताड़ी। सुल्तान हल तालू मीर मलार ना जेको मिलियो उनके मारींदासीं। हल तू पोइ हिम्मत करे वठ। अच्छा मलार इदा तकड़ नहीं अदा जबल वापस अची तो हलूं था गोठ रवानो थियूं था सरदार ॾे। सरदार अकेलो आहे, वली को भी कदम खणी सघे थो, वली ते भरोसो कोन आहे। जी तोनी सलाह अदा जबल अचे पोइ गोठ वापस ईंदा। ठीक आहे पोइ गोठ वेंदासीं इंशाल्लाह। हाणे तूं ई कर, तूं वञ ओॾे उताक ते वञ, मां पोइ ईंदुमि। ठीक आहे अगर मां वञा तो। हां ठीक आहे तूं वञ। समझ में नथो अचे त वलीदाद को भी कदम खणी सघे थो। सरदार जी जगह कुछ भी थी पियो त वलीदाद के कोन छॾींदुमि हिन वलीदाद के। छो त हिन वलीदाद के मरणो ही आया मुंहिंजे हथनि मां मरंदो। वलीदाद के मां केतिरा ई दफ़ा रोकियुमि, वलीदाद कोन सम्झियो। हाणे हिन वलीदाद सोरा पाए सुल्तान अजतन था इन्हनि खे अॼु मारणो आहे। छो जो मूंखे अॻे इन्हनि पुटियो। रविंद्र सुल्तान पाण खे संभाल। तव्हां ॿई मां सां घणो कुझु ज़ुल्म कयो। हाणे तव्हां ॿियनि खे सज़ा न कढणु चाहींदो। असां मजबूर हुई तूं तेरी मजबूरी हुई रे तोखे। एकरे मां तो न पुछा त रईस मुझे मारे छड़िया। तू भला रईस ने रिजे दो था। तू ने गोली बंद कर दा तो मजबूरी बुझायो। ठीक है पहुंचो। हेलो सर सुराब तोखे केरी मजबूरी हुई? पोइ कन खोले गाल मुझो बुद्ध जल्दी कर बुधाए। समझियो वलीदाद? असां मिठल खान को पैसा वता हुया 20 लख और मिठल खान के असां ही बुधायो तो वलीदाद के खयो चिंता। पोइ मौलादाद उन्हनि ते हमलो कयो। पोइ तूं आज़ाद थी वएं। इहो थोरो भी तूं जो असां ते न पर तोते आए। ठीक आहे सुतण पो। वलीदाद दे हाल मीरे मलार के तो मारे छड़ियो था। सुराब मां बेहोश मौलादाद ईअं ॿुधाए पियो त मलार के चवनि पिया गोली लॻो आहे ऐं मीर के मथां कुझु न थियो। छा मीर के कुछ न थियो? मीर ऐं मलार ते लभी नथा। पोइ वया करे मुंहिंजो हिन में छा आयो छा आहे? मुंहिंजो दुश्मन हुया जाॾे बि वई मरनि मुंहिंजा जान छॾनि। वलीदाद तव्हांजा दुश्मन जा असांजा कहिड़ा सॼण हुआ। तव्हांजा पोइ कीअं इहा दुश्मन थिया? इन में तुझो को भी कम ना है। हाने असा हलूं था। ठीक है ओके इजाजत तुम वने।
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ये हालवाल तवा उपरा माण्हू लॻो था असांजे ॻोठ में कीअं अची तव्हां घिरिया आहियो? ही सरदार बहादुर खान जो ॻोठ आहे न? हा ही सरदार बहादुर खान जो ॻोठ आहे। तव्हांजो छा कमु आहे सरदार सां? असां ॿुधो आहे सरदार जो झेड़ो हले थो। सरदार जो झेड़ो हले थो, पोइ तव्हांजो छा कमु आहे जेको असांजे ॻोठ में तव्हां अची घिरिया आहियो हिते? असांजो कमु कुझु बि न आहे, असांखे तमाशो ॾिसण आया आहियूं। असां हिते मरूं, तव्हां हिते तमाशो ॾिसो अची करे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, कन खोले तव्हां टेई। तव्हांजो का बि कमु न आहे जेको असांजे झेड़े में विच में अचण जो। ऐं ॿियो ॻाल्हि, तव्हां असांजे ॻोठ खां हलो, छो असांजे ॻोठ में घिरिया अची करे? तूं बेइज्जती करे असांजो सुठो न कयो अथई। मां तव्हांजो बेइज्जती न आहे कयो, हलण जी कयो हाणे तव्हां। ही वरी केर आहिनि जेके असांजे ॻोठ में घिरी आया आहिनि? उन्हनि खे ख़बर न आहे कि सरदार साईं जो नओं ॻोठ आहे ऐं हू सरदार साईं खे छाजी खां ॻोल्हनि पिया। पक इहे वलीदाद या मिठल खान जा माण्हू हूंदा, सरदार साईं खे मारण जे लाइ ईंदा। इन जे लाइ असांखे तमामु जल्द वञणो पवंदो ॻोठ, पुराणे ॻोठ में। अदा दरिया खाना इहो हमरा के छडणो न आहे, असांजो बेइज्जती कयो था। पहिरों असांखे इहो ख़बर पवे त इहो हमरा कंहिंजो आहे। भली कंहिंजो बि हुजे, इनखे मारणो आहे। जी पोइ तव्हांजो सलाह। हिते मोहब्बत जो मारल मनड़ो पिरिय पसण ले मरियो थो वञे। हिते खौफ में खून ॾिसी माण्हू थी दर्दन में उचरियो थो वञे। हल दिल जे चवण ते लॾे था हलूं, दर्दन जो देस छॾे था हलूं। पर हर हंध तो बहज़ारिया माण्हू माण्हू जो मारिया। हिन दोज़ख जे